अहम ख़बर है अपडेट कंदासीं नाज़रीन। वाक़ई शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सखर में DIG ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे। जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ ऐं डॉक्टर न्याज़ कालाणी समेत सहाफ़िन, सियासी तोड़े समाजी अॻवाननि जे कारकुननि जी शिरकत कई वई आहे। ख़बर अवां शेयर कई पिया। शहीद साफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सखर में DIG ऑफिस आॾो धरणो हयो पियो आहे। जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ ऐं डॉक्टर न्याज़ कालाणी समेत सहाफ़िन, सियासी तोड़े समाजी अख़बारनि शिरकत कई आहे। अवां खे आगाह कई पिया कलम धड़नि पारां शहीद जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ 26 अगस्त ते कराची में वज़ीर आला हाउस आॾो धरणे जो ऐलान कयो पियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सखर मां धरती TV न्यूज़ रिपोर्टर अब्दुल गफूर शेख। जी अब्दुल गफूर, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, 9 ॾींहं गुज़रण बावजूद शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल, सहूलतकार ऐं सरपरस्त गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ कलम धड़नि पारां DIG ऑफिस ॿाहिरां ॾिनल एहतजाज वारे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि, जमात इस्लामी जे अॻवान सिराजुल हक़, उन खां अलावा GSM क़ौमी महाज़ जे अॻवान डॉक्टर न्याज़ कालाणी, पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी अॻवाननि लाला असद पठान, ख़ालिद खोखर समेत जेको आहे सो ॿियनि सहाफ़ी अॻवाननि शिरकत कई आहे। सहाफ़ी बिरादरी जेका आहे सो सखर, लाड़काणो ऐं नवाबशाह रीजन जा सहाफ़ी हुआ। वॾे अंग में जेको आहे सो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो। गॾोगॾु हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जा सहाफ़ी बि जेके आहिनि सो DIG ऑफिस ॿाहिरां एहतजाज सरापा एहतजाज बणियल हुआ। इन हवाले सां अॻवाननि जो इहो चवणु हो त 9 ॾींहं अॻु जिते पूरी क़ौम जेको आहे सो 13 अगस्त ते 14 अगस्त जूं तयारियूं करे रही, मुल्क जे जश्न आज़ादी जूं तयारियूं करे रही, उते जेको आहे सो सहाफ़िन खे जेको आहे सो तॾो विछाइण ते मजबूर कयो वियो। छो जो शहीद जान मोहम्मद महर जो जेको क़त्ल करायो वियो, उहो जेको आहे सो वॾो सान्यो आहे। शहीद जान मोहम्मद महर जा हिन महिल ताईं जेको आहे सखर पुलिस फ़क़ति 3 सहूलतकार गिरफ़्तार करे सघी आहे, जॾहिं त संदसि सरपरस्त ऐं क़त्ल में मुलविस जेके मुख्य जवाबदार आहिनि उन्हनि में बि हिन महिल ताईं सखर पुलिस हथ नाहे विझी सघी। हुननि चयो आहे त अहिड़े जदीद दौर में जिते फॉरेंसिक टेस्ट, उन खां अलावा जेको आहे जियो फेंसिंग जो दौर आहे, उन जे बावजूद बि जेको आहे सो क़ातिल अञा ताईं आज़ादु हूंदा पिया वञनि, जंहिं करे जेको आहे सो सिंध जे शऊर वंदनि में तमामु घणी बेचैनी वारी सूरत हाल पखिड़ियल आहे। मां खे आगाह कंदो हलां त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल ख़िलाफ़ धरणे वारे ऐलान ते सखर डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन ऐं सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन पारां बि जेको आहे सो अदालती कार्रवाइनि जे बाइकाट सां गॾोगॾु जेको आहे सो एहतजाज में शिरकत कई वई। सहाफ़िन जो इहो चवणु हो त शहीद जान मोहम्मद महर जे जेको आहे सो क़त्ल ते घरू खाते पारां जेका जांच JIT जोड़ी वई आहे, उन में सरबराही जेको आहे सो SSP सखर खे ॾिनी वई आहे, जंहिं ते हुननि जेको आहे सो बेतमादी जो इज़हार कयो आहे। हुननि चयो आहे त JIT जा जेके ॿिया मेंबर आहिनि उन्हनि जे मथां असांखे पूरो एतमाद आहे त उहे जेको आहे सो क़ानूनी तक़ाज़ाउनि मूजिबि असुल क़ातिलनि ऐं केस जे बारे में हक़ीक़तुनि खे जेको आहे सो साम्हूं आणींदी। लेकिन जेको सरबराह आहे SSP सखर, उहो हिन महिल ताईं क़ातिल बि गिरफ़्तार नाहे करे सघियो। वरी उनखे ई JIT जो जेको सरबराह बणायो पियो वञे त इहो हिकु वॾी ॻाल्हि आहे, जंहिंखे जेको आहे सो फौरी तौर ते JIT जी सरबराही तां हटायो वञे। उन खां अलावा जेको लोकल सतह ते जेको थाणे ते केस दाख़िल थियल आहे, उन सां उन में जेको जांच ऑफिसर मुक़ररु थियल आहे मुस्लिम शेख, उहो बि धरणे में शरीक माण्हुनि जो चवणु हो त उहो बि जेको आहे सो ASI सब इंस्पेक्टर जी पोस्ट जो आहे, जेको आहे सो हिन केस जी हाई प्रोफाइल केस जी जांच में जेको आहे सो अहम काई बि अॻ भराई नथो करे सघे। हुननि चयो आहे त हिन केस जी जेका पंहिंजो पुलिस जी इन्वेस्टिगेशन आहे, उहा जेका जांच आहे उहा घटि में घटि जेको आहे सो DSP रैंक या SSP रैंक जे ऑफिसर्स खां कराई वञे, त जीअं क़त्ल जा असुल कारण जेके आहिनि उहे साम्हूं अची सघनि। सहाफ़ी अॻवाननि जो इहो बि चवणु हो त शहीद जान मोहम्मद महर जे जेके घर भाती आहिनि उन्हनि खे बि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेको आहे सो थ्रेट्स बि कयो पियो वञे, उन्हनि खे धमकायो बि वञे पियो केस सां हथु खणाइण लाइ। उन्हनि जो पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो अॻवान लाला असद पठान जेको आहे उन ख़िताब कंदे चयो त जेकॾहिं जान मोहम्मद महर जा वारिस जेके आहिनि इन केस सां हथु खणी बि वञनि था ऐं पोइते बि हटी वञनि था कंहिं मजबूरी तहत, त पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट, सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट, सखर प्रेस क्लब जेको आहे सो पंहिंजे शहीद साथीअ जो जेको आहे सो केस विढ़ंदी। हुननि चयो आहे त असां पाण जेको आहे सो फरियादी थियण लाइ तयारु आहियूं। गॾोगॾु सहाफ़ी बिरादरीअ पारां जेको आहे सो क़ातिल फौरी तौर ते गिरफ़्तार न थियण जी सूरत में 26 अगस्त ते जेको आहे सो CM हाउस आॾो धरणे जो ऐलान कयो आहे, जेको क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ ताईं जारी रहंदो। जी अब्दुल गफूर, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।